सॼी सिंध त ॿुॾे पई, पर हाकिम वक़्त जो ज़िलो नवाब शाह बि ॿुॾे पियो। जिते माण्हू पंहिंजे बच्चनि जा अन्न दाणा पंहिंजे अखियुनि सां ॿुॾंदे ॾिसनि पिया, ऐं उहे अहिड़ियुनि जायुनि ते वेठा आहिनि जिते सुवारियूं बि उन्हनि जा अन्न दाणा, उन्हनि जा हंध बिस्तरा खणी कोन थियूं सघनि। पर हीउ एतिरो अहम हुयो मौज़ू। मूं उहा वीडियो ॾिठी हुई जंहिंमें नौजवान पाणीअ में थेला खाए पियो नशे जी हालत में। मूंखां अॻु में भिकक साहब हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं खोड़ दोस्तनि बि त हिन सिंधी ॻोठनि खे आबाद कराइण में बाशऊर सिंधी माण्हुनि, वतन परस्त माण्हुनि वॾियूं कोशिशूं कयूं आहिनि। उन्हनि हिते रत ॾिना आहिनि त हिते सिंधी आबाद थियनि, ऐं सचल खां वठी जेके बि सिंधी आबादियूं वसंदियूं आहिनि उन्हनि में सिंधी आबाद थिया आहिनि। उन्हनि जोधनि पंहिंजा रत ॾेई, पंहिंजा सिर ॾेई सिंधी माण्हुनि खे कराची में आबाद कयो, ऐं उते सिंधी माण्हू वरी उन्हनि ॻोठनि में जे साईं असद कुरैशी हिकिड़ी ॻाल्हि कई त छा चवां, छो त पंहिंजा सिंधी आहिनि, यानी एतराफ़ कयूं त इहो मंशियात जो कारोबार कंदड़ सिंधी आहिनि। ऐं उन्हनि ॻोठनि में उहे सिंधी माण्हू मंशियात जो कारोबार करे नए नस्ल खे नशे ते लॻाइनि त पोइ भरपूर लानत उन्हनि ते, उन्हनि जे नस्लनि ते। चओ त को बि गैरतमंद सिंध दुश्मन अमल कोन कंदो। नबी साईं अगर वो जमात इस्लामी जे कंहिं दोस्त नबी साईं जे पारां ॿुधायल ईमान जूं अलामतूं बयान कयूं। मूंखे हिकिड़ो मौलवी साहिबान ॿुधाईंदा आहिनि त रोज़े महशर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में वेंदा, अल्लाह साईं उन्हनि खे चवंदो त उथ, तोखे खपे छा थो? त नबी साईं चवंदा आहिनि त मुंहिंजी उम्मत खे बख़्श। अल्लाह साईं चवंदा त जिन में भला अधु ईमान आहे उन्हनि खे माफ़ी, तॾहिं बि नथा उथनि। जंहिंमें चाराना आहे तॾहिं बि नथा उथनि, बान आहे तॾहिं बि नथा उथनि। आख़िरकार नबी साईं जन खे अल्लाह साईं सफ़ा हिकिड़ो मौक़ो ॾियनि था त भला सरिह जे दाणे जेतिरो जंहिं वटि ईमान आहे उन्हनि खे माफ़ी मिलंदी। आऊं पुछां थो ईमान चइबो छा खे आहे? ईमान गैरत खे चइबो आहे। ख़ुदा थो चए जंहिं वटि सरिह जे दाणे जेतिरी गैरत आहे उहो बि बख़्शो वेंदो, यानी ख़ुदा खे बेगैरत पसंदि कोन्हे। भला मंशियात खपाईंदड़ गैरतमंद थी सघे थो? पोइ बेगैरत ते लानत हणे ॾिजो छो था? या पंहिंजा मिट माइट त कोन? मंशियात फरोशन ते, मंशियात फरोशन ते पोया हथ कोन था खणनि, अलाए छो कोन था खणनि, छो त सुञाणनि था मंशियात फरोशन। पाण वटि चोरी थींदी आहे, पाण वटि चोरी थींदी आहे, माण्हू गॾु कबान त वारो कयो पेर खणो, छो त चोर जी ख़बर कान हूंदी आहे। ए कांदा परे परे खां पहिरीं गॾु कया वेंदा आहिनि, उहे पहिरीं ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहिनि त पेर ख़बर पए, चोर जी ख़बर पए त हुनखे ॿधी हुन सां जुठ कयूं, हुनजो कारो मुंहुं कयूं। मां अॼु ॾिसां पियो त 80% माण्हुनि खे ख़बर आहे त चोर केरु आहे। उसूलनि ॻोल्हण जी ज़रूरत कहिड़ी हुई? उन्हनि मंशियात फरोशनि जा फोटू भितनि ते लॻणु खपनि, उन्हनि मंशियात फरोशनि जो तस्वीरूं भितुनि ते वाल पोस्टर ते लॻणु खपनि। ऐं सिंधी माण्हू जेके जंहिं तंहिं खे मोबाइल रखी खीसे में वेठा आहिनि ऐं भूंडो छापे छॾींदा आहिनि, भला उन्हनि खे भूंडो छो नथा ॾियो जेके तव्हांजे नस्लनि जा दुश्मन आहिनि? यानी असां अञा मसलहतनि में फाथल आहियूं, असां अञा कुझु राब्तनि ऐं वास्तनि जे करे फाथल आहियूं। सिंधी ॻोठनि में उन सिंधी मंशियात फरोश खां जेकॾहिं आहे, मूंखे ख़बर कोन्हे, मां हिकु दोस्तनि खां हिते स्टेज ते वेठो, मूंखे नाला त ॿुधायो हिन मंशियात फरोशनि जा। चऊं साईं इन ॻाल्हि खे छॾे ॾियो। मां चयो मां स्टेज ते खणी मुखातिब थींदुसि उन्हनि सां जेके मंशियात खपाइनि था। उहे मुड़ुस माण्हू कोन्हनि, छो त सिंध जो पुटु ग़लति कमु कोन कंदो,
सिंध जे पुट जी निजो पिजो जो धरती जो पुट है उन वट बेगरताई मुनाफिकी कान होंदी बाकी सूअर जे पुट ते का मयार पर मुके का नालो कोन बुधायो सो जेके बन आ मुके यकीन है तो वो बुधन था कह दोस्त बी भी गाल कई तो शर गोठ में जरे के मुर्स मानू वाह जरे के मुर्स मानू तो पठान जे मां के ताकत कोन है जो शर गोठ में अचे पर हाने सिंधी गाल पठान के दुकान देना असा जंग विड़ो पे अफगानन के खिलाफ मुंजा सिंधी मानू 5 रुपया मथे था मिलन तो पंजी धरती मां नंग धारन के हवाले उनन के हवाले जिनके असा हिता कढूं पिया जिन के खिलाफ असा वरन का अमली तरह जदोजहद करूं पिया मूं वट अफगानिस्तान का थ्रेट ईंदा मुझे घरवारी जब गैस सिलेंडर जे करे धमाको थियो तो मुझे पुट आऊं गोठोस मुझो पुट मेन दरवाजे ने इने करे भगो जो तो उनके खबर हुई तो बाबा के थ्रेटन उन समझो बाबा गोठा पहुतो आए गेट ते बाबा ते खुद का हमलो थियो उन हुंदे बासा जे करे ललकारियो था सिंध जे गद्दार दुश्मन के तो मुझो सिंधी जेकर उन अफगानी जो साथ थो दे मुंह वट उन इलाके लफ्ज कोन छो तो बेगैरत चवण सफ़ा नंढो लफ्ज है छो तो धरती नंग है ऐं नंग मुर्स मानू नंग धारियन के नान दिंदा शरगोट समेत सजी कराची जिते भी मंशिया जो कारोबार थे तो गज में कड़ाऊं हिन जिले जे काशिफ मेमन SSP मुंह डिठो हो संदस निराण ते पघर लासिफ वट मुंह डिठो हो खेस चमचागिरी कंदे पठाणन जी जेन मतलब घेरो कयो होस तो हुन जो साह थे वियो हिन जिले जी मंशियात बंद करण SSP मेमन साहब जो कम है हिन इलाके में मंशियात खत्म करण DSP हितां जे इलाके जो कम है इन इलाके में मंशियात खत्म कर हितां जे SHO जो कम है SSP के मेमन साहब के खपे तो SHO के वार्निंग दे DSP के वार्निंग दे तो विदिन वीक हफ्ते अंदर हितां मंशियात जा अड्डा खत्म चढ़ खपन दोस्त नगारो चयो असां तहां सां हर गाल में गॾायूं दोस्तन चो तो असां तहां सां हर गाल में गॾायूं आऊं सिंध अवामी सद जो चेयरमैन आहियां रुगो हर गाल में गड कोन आयूं एहतजाज में गड कोन आयूं रुगो रैली में गड कोन आयूं कसम खुदा जो लठ डंडे कुहाड़ी जेड़े में तहां सां गड आयूं हिम्मत तहां कयो मुझे सिंध अवामी सद कराची चई जिलन में बाकायदा एक्टिव कम करे थी हर मुर्स मानू हर वर्कर हर मेंबर तहां सां गड होंदो अगवाणी तहां जी होंदी हिम्मत तहां जी होंदी गैरत तहां जी होंदी तहां सां कुलो कुलो में मिलाए पींदासीं पंहिंजे नस्लनि जे बका लाइ तहां खे अॻिते अचणो पवंदो नबी सा कुरान शरीफ यकीनन दोस्तन पढ़ियो होंदो उन में मस्जिद ज़रार जो वाक़ियो अथव उन मस्जिद ज़रार लाइ अल्लाह साईं वही मोकिले थो ऐं नबी इन मस्जिद के खत्म करे छॾ साड़े छॾ तबाह करे छॾ छो जिते बांग थिए थी जिते अज़ान थिए थी जिते नमाज़ थिए थी जिते सलात थिए थी जिते ज़िक्र फ़िक्र थिए थो उन जे लाइ वही नाज़िल थियो थे त इन मस्जिद जी ज़रूरत कोन्हे हे नबी इनके ख़त्म कर छो तो उन मस्जिद में मुनाफिक होया उन मस्जिद में मुनाफिक होया पाण का पुछो किथे असां त मुनाफिक कोन आहियूं अचो तो पंहिंजो पाण का पुछो तो असां त मुनाफिक कोन आहियूं जो सब कुछ ॼाणंदे पोइ उन्हनि ते पर्दादारी था कयूं जेको अंदर में रखे ऐं बाहर अमली तौर कुछ बियो हुजे वो मुनाफिक है उन मुनाफिक ते खुदा जी रसूल जी लानत है असां आऊं खोड़ दफ़ा जॾहिं हिन इलाक़नि में हिन मियोगी में घुमा पियो थो त असांजा सिंधी ॻोठ गटर पानी रस्तनि घटनि ऐं बिजली जे मामलनि में फाथल आहिनि कुछ भी का भी ज़िंदगी जी सहूलियत कोन्हे पर जिनके वोट ॾेई कुर्सी ॾियो था उहे क्लिफ्टन ते वेठा आहिनि उहे डिफेंस ते वेठा आहिनि उन्हनि जा रोड धोपंदा आहिनि उन्हनि खे तहां असां पुॼायूं था उन्हनि ते पंहिंजे घटनि लाइ पंहिंजे रस्तनि लाइ उथंदे असांखे तकलीफ़ थी थिए पर असांजी भाइड़िया पे केतिरी आहे अचो त मंशियात खिलाफ़ मंशियात फरोशन खिलाफ़ अगर दोस्तन मंशियात पीअंदड़नि ते लानत पई मुझे यार हो त राम मुझे क़ाबिल आहे उन्हनि खे त किन यारनि फासायो हूंदो जे अगर वो कुरैशी साहब ॻाल्हि की तो पंहिंजे औलाद ते नज़र रखो त हू कैसा था उथनि कैसा था वेहनि उहे उन्हनि जा दोस्त
उन्हनि खे इन वज़म ते, इन हीरोइन ते, इन आइस ते लॻाइनि था। आऊं उन्हनि खे रहम जे क़ाबिल थो सम्झां। मंशियात पीअंदड़नि खे भली गुनहगार हुजनि, पर जिन खे जेके हुननि खे मंशियात पियारीनि था, जेके हुननि खे मंशियात सप्लाई कनि था, असल में क़ाबिले नफ़रत, क़ाबिले लानत उहे ई आहिनि। असांखे पंहिंजे रवैया तब्दील करना पवंदा आहिनि। असांखे मज़हब जी आड़ में, इंसानियत जे नाले ते धरती जी भींग थी आहे, सिंध जी तबाही थी आहे, वसीलनि जो लुटण थियो आहे। ॿाहिरियां माण्हू सुहारियूं छॾाए, तस्बियूं खणी, ज़िक्र फ़िक्र जो अंदाज़ अपनाए असांजे सिंधी अबोजन खे चरियो करे उते आबाद थियनि था। उते उन्हनि जे वसीलनि ते कब्ज़ा कनि था। असांखे महिमान नवाज़ी जूं फूकूं ॾेई, महिमान नवाज़ी जूं फूकियूं ॾेई, इनखे शह चइबो आहे, उहे ॾेई असां खां महिमान नवाज़ी कराइनि था ऐं आस्ते आस्ते असांजे घरनि ते, ज़मीनुनि ते, धरतनि ते कब्ज़ा कंदा था वञनि। महीनो थियो आहे, 1.5 महीनो थियो आहे, गाज़ी ॻोठ जूं नियाणियूं रोडनि ते वेठियूं हुयूं, रोडनि ते वेठियूं हुयूं। सिंधी माण्हुनि हिम्मत कई, गैरत कई, वॾनि वॾनि 100 करोड़ में मामला तय करण वारनि जा निराण बि खुता त गोॾा बि खुता, छो त सिंधी क़ौम गैरत कई हुई। हे मंशियात फरोश त चंद आंगुरनि ते ॻणण जेतिरा। असां केॾा तुरम खान आहियूं, पटका निरड़ ते था पायूं, टोपियूं निरड़ ते था पायूं, रोज़ शीशे में तड़ करे पंहिंजे मुंहं खे ॾिसी ख़ुशि थींदा हूंदासीं त असां मुड़ुस माण्हू आहियूं। पहिरियां मुड़ुस माण्हू जी डेफिनेशन त पढ़ो। पहिरियां मुड़ुस माण्हू चइबो छा कया, उनखे त सम्झो न। असद कुरैशी चयो त ए मंशियात फरोश, हिन खां भलो अथई त बड़वत कर। आऊं मंशियात फरोशी खां बड़वत खे मोतबर धंधो थो सम्झां, त इन खां बड़वत करे त बहितर आहे, छो त उहो घटि में घटि निजो बिजो पंहिंजी इज़त खपाए थो, मिलावट कोन थो करे। मंशियात फरोश उन खां बि बदतर आहे। सो हिन वक़्तु असांजे हालत में आहियूं। यकीनन कराची में वेठल दोस्त मता इन्हनि शयुनि खां एतिरा वाक़ुफ़ न हुजनि त हिन वक़्तु सॼी सिंध सूरनि में आहे। असां अॻे ई सिंध जे वसीलनि ते, उन्हनि जे असांजे धरती ते कब्ज़नि जूं दाहूं कंदा रहिया आहियूं, पर यार हींअर सिंध ॿुॾे पई, सॼी सिंध ॿुॾे पई। असां उन ते ॻाल्हायूं, धरती जे कब्ज़नि ते ॻाल्हायूं, या ही लानत पए हिन खां मंशियात फरोशनि खे इन्हनि ते ॻाल्हायूं। सो अचो त जंहिं जे वस में जेको कुझु आहे, ऐं तव्हांखे साख बाख कोन थो ॾियां, छो त असांजा खोड़ माण्हू मज़ो वठण बि ईंदा आहिनि। असांजा खोड़ माण्हू लुत्फ़ वठण ईंदा आहिनि। यार सेलिब्रिटीज़ आयूं आहिनि, ऐं सूमरो साहिबु आयो आहे, अली गुलमला आयो आहे, असद कुरैशी, हलो त सेल्फी कढाए अचूं। मुड़ुस माण्हुनि सां सेल्फियूं था कढायो त मुड़ुस माण्हू बि थिजो। घर में वञी पंहिंजे संगतियाणी खे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे त मुंहिंजो फलाणे सां सेल्फी आहे। इहे धरती जा पुटनि जेके ईमानदारी सां कमु कनि था, जेकॾहिं उन्हनि सां सेल्फियूं था कढायो त पोइ उन्हनि जहिड़ा मुड़ुस माण्हू बि थिजो। मतां घर वञी छोकिरनि खे पिया ॿुधायो ख़ाली, नथा थियो त इहे सेल्फियूं डिलीट करे छॾियो, ज़रूरत कोन्हे, छो त सिंध खे मुड़ुस माण्हुनि जी ज़रूरत आहे, भाड़ियुनि जी न। हे 7-8 मंशियात फरोश थींदा केरनि? हे सिंध आबादनि में पठाणनि खे आबाद कंदड़ सिंधी, भला मां थो पुछां ईमानदारी सां, बिल्कुलु ईमानदारी सां, जेके सिंधी इलाइक़नि में पठाणनि खे आबाद था कनि,